अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आम मारवी थी सबका पेरी शामिल कदासी हेडलाइंस। ताकतवर मुल्क नाराज़ थी वियो त असां रूस जो दौरो छो कयो। जिन शेरवानियूं सिबरायूं आहिनि उहे इंटरव्यू ॾेई रहिया आहिनि त अमेरिका खे नाराज़ न करियो, उन्हनि खां सवाइ गुज़ारो नथो थी सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में सिक्योरिटी डायलॉग खे ख़िताब कंदे चयो आहे त शेरवानियूं सिबराईंदड़ दुनिया में मुल्क खे ज़लील कयो, पंहिंजे नाड़े लाइ मुल्क जी मुआशी मुफ़ादनि खे क़ुर्बान कयो। गैरतमंद माण्हुनि जी सदाईं इज़त हूंदी आहे, छा को मुल्क कंहिंखे धमकी ॾेई सघे थो। वज़ीर आज़म मूजिब हुननि सऊदी अरब, ईरान ऐं तुर्की खे गॾु करण जी कोशिश कई। अफ़गानिस्तान में पाकिस्तान जो वॾो किरदारु आहे ऐं अमन अमल खे वधाइण जी कोशिश कई। यूक्रेन तकरार ते संदसि रूस वञण ते पुराणे दोस्तनि खे मसइलो थियो। साढा 3 साल भारत ते तनक़ीद करण बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान भारत खे दाद ॾियण लॻो। सिक्योरिटी डायलॉग खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त भारत खे दाद ॾिनो त हुन पंहिंजी पढ़ी पॉलिसी आज़ाद रखी ऐं हुन जो तहफ़ुज़ बि कनि था। भारत जी पढ़ी पॉलिसी पंहिंजे माण्हुनि लाइ आहे। फैसल वावड़ा खां पोइ फवाद चौधरी बि वज़ीर आज़म ते हमले जी रिथाबंदी जी दावा करे छॾी। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सिक्योरिटी एजेंसियुनि रिपोर्ट कयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ते हमले जो मंसूबो साम्हूं आयो आहे। पंहिंजे ट्वीट में वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त सिक्योरिटी एजेंसियुनि रिपोर्ट कयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ते हमले जो मंसूबो साम्हूं आयो आहे। एजेंसियुनि जी रिपोर्ट खां पोइ हुकूमती फ़ैसिले मूजिब वज़ीर आज़म जी सिक्योरिटी में वाध कई वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पीटीआई मुखालफ़नि खे गद्दार करार ॾेई चुकियो। इमरान ख़ान समाजी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में ख़ैबर पख़्तूनख़्वा जे मकानी चूंडनि में कामयाबी ते पीटीआई टीम ऐं वॾे वज़ीर महमूद ख़ान खे वाधायूं ॾींदे चयो आहे त सूबे जे आवाम गद्दार खे भरपूर तरीक़े सां रद्द करे छॾियो आहे, जेकी गैर मुल्कनि आकाइनि हथां विकिरो थी विया। ही समूरनि गद्दारनि लाइ शुरूआती चिताव आहे त संदनि तकनि में कहिड़ी शइ संदनि इंतज़ार में आहे। बेतमादी रिथ कामयाब थी वञे पर वरदान जी शिकस्त न मञींदासीं। वज़ीर आज़म कंहिं बि सूरत में शिकस्त न क़बूलींदो, शफ़ाफ़ चूंडनि जी ज़रूरत आहे। ज़िम्मेवारनि खे चवां थो त रमज़ान खां पोइ मुल्क में चूंडूं थियण घुरिजनि। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त हू सियासत खां रिटायर थियणु चाहे पियो, पर इमरान ख़ान खे अकेलो नथो छॾी सघे। जेकी माण्हू विकिरो थिया आहिनि या जिन पैसा वठी ज़मीन फ़रोशी कई आहे, हू चूंडूं वञी पंहिंजे माण्हुनि खे मुंहुं ॾियनि त जीअं चूंडनि में संदनि माण्हुनि खे रद्द करे छॾनि। पाकिस्तान के मुबैना पैगाम के मामले ते अमेरिकी पढ़ी वज़ारत जो रद्द अमल बि साम्हूं अची वियो। अमेरिकी पढ़ी तर्जुमान प्राइस पैगाम मोकिलण जे इल्ज़ामनि में का बि हक़ीक़त नाहे। हू पाकिस्तान जे आईनी अमल जो एहतराम कनि था। नेट प्राइस मूजिब हू पाकिस्तानी जारी सूरतहाल जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। पाकिस्तान जो धमकी वारे मुबैना ख़त ते अमेरिका सां सख़्त एहतजाज। पढ़ी खाते इस्लामाबाद में मुक़रर डिप्टी चीफ ऑफ मिशन खे तलब करे वरितो। अंदरूनी मामलनि में मुदाख़लत ते सख़्त एहतजाज ऐं केस एहतजाज जी लिखत में बि ॾिनी वई। ज़रियनि मूजिब पढ़ी ऑफिस ख़त में अमेरिकी क्यादनि पारां इस्तेमालु कयल ॿोली ते सख़्त एहतजाज कयो ऐं अमेरिकी सिफ़ारतकार खे ॿुधायो त पाकिस्तान जी दाख़िली मामलनि में मुदाख़लत क़बूलण जोगी नाहे। पढ़ी ऑफिस जे ज़रियनि मूजिब अमेरिकी सिफ़ारतकार खे क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जी रोशनी में तलब कयो वियो हो।
मुखालिफ धुर के अदम एतमाद वारी रिथ में नाकामी नसीब थींदी। पाकिस्तानी कौम पंहिंजा फैसला पाण करण लाइ तैयार आहे। केपी जे सूडन में कामयाबी खां पोइ हाणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ न अचणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कौम पंहिंजे दिले लीडर सां गॾु बीठी आहे। खैबर पख्तूनख्वा जे मकानी चूंडनि में PTI ॾींहुं ते सीटूं खटियूं। अञा ताईं सियासी ड्रामो वतो पियो आहे। PTI जे दौर में रोज़गार जी शरह में वाध आई। हुकूमत जी पहिरीं अवलियत नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा करणु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत ते PTI जी सियासी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास वज़ीर आज़म हाउस मंझंदि 1 वॻे थींदो। वोटिंग वारे ॾिहाड़े PTI पारां इजलास में शिरकत कंदड़नि जे नालनि खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। PTI पार्टी अॻवान खे वोटिंग वारे ॾिहाड़े इजलास मां गैर हाज़िर रहण जी हिदायत ॾिनी। इजलास में बेतमादी रिथ कामयाब थियण जी सूरत में हिकमत अमली तय कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में बलोच शागिर्द जी बाज़ाबी ऐं शागिर्दनि खे हिरासत करण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। कायदे आज़म यूनिवर्सिटी जे VC खे बलोच शागिर्दनि जी प्रोफाइलिंग ऐं हिरासत करण जी जांच जो हुकुम। चीफ जस्टिस अतनुल्लाह पुछो त ही कहिड़ी यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि जिन खे हिरासत कयो पियो वञे। यूनिवर्सिटी जो चांसलर उन ॻाल्हि खे यकीनी बणाए त कंहिं शागिर्द खे हिरासत न कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट केस जी ॿुधणी 8 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 4 मरीज़ हयात विञाए वेठा। NIH मूजिबि गुज़िरियल सॼे मुल्क में 29,315 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 180 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 0.80% रही। जैकबाबाद में हथियारबंदनि फायरिंग करे ज़ाल मुड़िस खे क़त्ल करे छॾियो। वासन जो मक़तूलनि जा मड़ क़ौमी शहर ते रखी धरणो। सदर थाणे जी हद ॻोठ वाहिद बख्श टालाणी में हथियारबंदनि फायरिंग करे सुल्ताना टालाणी क़त्ल करे छॾियो। मक़तूला जे भाउ इरशाद टालाणी मूजिबि त राति देर जवाबदारियुनि कलंदर बख्श, ज़ुहैब अली, नज़ीर ऐं सैफ टालाणी घर में घिरी संदसि भाउ ऐं भाॼाई खे क़त्ल कयो। पुलिस जवाबदारियुनि खे गिरफ़्तार न पई करे। जैकबाबाद पुलिस मूजिबि वारिस कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि त वाक़ियो कहिड़ी दुश्मनीअ सबबि पेश आयो आहे। शिजाबाद में 2.5 वरीह जो मासूम वाड़ो पाणी जी टांकी में बुॾी फौत थी पियो। अयान अली घर अंदर पाणीअ जे टांकी में विझंदे बुॾी वियो। पोइ वाड़ो घर वातियुनि सां गॾु कराची खां शिजाबाद माइटनि वटि घुमण आयो हो। वाड़े जे फौती ते संदसि वालिदैन सदमे में बेहाल थी विया। ॻोठ में माहौल सोगवार थी वियो। शिकारपुर भरिसां पुलिस सां मुक़ाबले में हिकु मुबैना ॾुहारी मारिजी वियो। शिकारपुर पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस ऐं ॾुहारियुनि विच में जैकबाबाद शिकारपुर क़ौमी शहर ते मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले में हिकु ॾुहारी वली मोहम्मद मारिजी वियो। मारिजी वियल ॾुहारी पुलिस के संगीन केसनि में घुरिबल हो। इंटरबैंक में डॉलर मुल्की तारीख़ की बुलंद तरीन सतह ते बरक़रार। रुपए जी बेक़दरी जारी। कारोबारी शुरू थींदे ई डॉलर जी क़ीमत में वाट पैसनि जो इज़ाफ़ो। डॉलर 184 रुपयनि जो थी वियो। कराची समेत सॼी सिंध, ॾखण पंजाब, बलोचिस्तान में गर्मी की सूरतहाल अॼु बि बरक़रार रहंदी। सख़्त गर्मी बावजूद मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 24 कलाकनि दौरान कराची में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। गर्मी पर 40 खां 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान आहे।